अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो लोहे महफूज़ जे बारे में दिलचस्प मालूमात पढ़ी या ॿुधी वठे, उनखे इल्म ऐं अमल जे दौलत सां नवाज़ ऐं उन जी वालिदैन ऐं ख़ानदान समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे सभिनी खां वेझो उहो हूंदो जंहिं दुनिया में मूं ते वधीक दुरूद पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, होश संभालींदे ई तक़रीबन हर मुसलमान लोहे महफूज़ जो नालो ॿुधो हूंदो, पर सभिनी खे लोहे महफूज़ जे बारे में मालूमात हुजे ही ज़रूरी न आहे। अचो त मालूम था कयूं त लोहे महफूज़ छा आहे। लोहे महफूज़ जो तज़किरो कंदे अल्लाह तबारक व तआला सीपारे 30 सूरतुल बुरूज आयत नंबर 21 ऐं 22 में इरशाद फ़रमाए थो, तर्जुमो कंजुल ईमान, बल्कि उहो कमाल शरफ़ वारो क़ुरान आहे लोहे महफूज़ में। हज़रत अल्लामा मोहम्मद बिन अहमद अंसारी कुर्तुबी रहमतुल्लाह ताला अलैह तफ़सीर कुर्तुबी जिल्द 10 सिफ़े 210 ते इन्हनि आयतुनि जे हवाले सां लिखनि था, यानी क़ुरान करीम हिकु लोह ते लिखियो वियो आहे जेको शैतान जी पहुच खां ॿाहिरि आहे, अल्लाह पाक वटि महफूज़ आहे। उलमा इकराम फ़रमाइनि था, उलमा इकराम लिखनि था, लोहे महफूज़ में मखलूक जा सभई क़िस्म ऐं उन जे बारे में तमामु मुआमला, मसलन मौत, रिज़्क़, आमाल ऐं उन जा नतीजा ऐं उन ते नाफ़िज़ थियण वारनि फ़ैसिलनि जो तफ़सील सां बयानु आहे। लोहे महफूज़ किथे आहे? हज़रत मुक़ातिल रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमायो, लोहे महफूज़ अर्श जे साॼे पासे आहे। लोहे महफूज़ सफ़ेद मोतियुनि सां बणियल आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, लोहे महफूज़ सफ़ेद मोतियुनि सां ठहियल आहे, उन जो कलम नूर ऐं किताबत यानी लिखाई भी नूर आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फ़रमायो, अल्लाह पाक सभ खां पहिरीं शइ लोहे महफूज़ में लिखी त मां अल्लाह आहियां, मूंखां सवाइ को बि इबादत जो मुस्तहिक़ नाहे। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा रसूल आहिनि जंहिं मुंहिंजे फ़ैसिले खे मञियो ऐं मुंहिंजे नाज़िल कयल मुसीबत ते सब्र कयो ऐं मुंहिंजे नेमतुनि जो शुक्र अदा कयो त मूं उनखे सिद्दीक़ लिखियो आहे ऐं उनखे सिद्दीक़नि सां गॾु उथारींदुसि, ऐं जंहिं मुंहिंजे फ़ैसिले खे न मञियो ऐं मुंहिंजी नाज़िल कयल मुसीबत ते सब्र न कयो ऐं मुंहिंजे नेमतुनि जो शुक्र अदा न कयो, उहो मूंखां अलावा जंहिंखे चाहे पंहिंजो माबूद बणाए वठे। हज्जाज बिन यूसुफ हज़रत मोहम्मद बिन हनफिया रज़ियल्लाहु अन्हु खे धमकियुनि वारो ख़त मोकिलियो त पाण रज़ियल्लाहु अन्हु जवाब में लिखियो, मूं ताईं इहा रिवायत पहुती आहे त अल्लाह पाक हर ॾींहुं लोहे महफूज़ ते 360 भेरा नज़र फ़रमाईंदो आहे ऐं उहो इज़्ज़त ऐं ज़िल्लत ॾींदो आहे, तंगी ऐं फ़राखी यानी कुशादगी फ़रमाईंदो आहे ऐं उहो जेको चाहे कंदो आहे। शायदि उन नज़रुनि मां हिकु नज़र तोखे तुंहिंजे नफ़्स सां अहिड़ो मशगूल करे छॾियो आहे जो तूं उन मां फ़राग़त ई नथो माणी। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फ़रमायो, अल्लाह पाक लोहे महफूज़ खे पैदा फ़रमायो, उन जी ड्रेग 100 साल जी मुसाफ़त यानी दूरी आहे। पोइ उन मखलूक खे पैदा करण खां पहिरियां कलम खे फ़रमायो त मुंहिंजी मखलूक जे बारे में मुंहिंजो इल्मु लिखी छॾ, पोइ उन क़यामत ताईं थियण वारो सभु कुझु लिखी छॾियो। ला इलाहा इल्लल्लाह जी गवाही ॾियण वारो जन्नत में दाख़िल थींदो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, बेशक अल्लाह पाक लोहे महफूज़ में लिखियो, इन्नी अनल्लाहु ला इलाहा इल्ला अना, बेशक मां अल्लाह आहियां ऐं मूंखां सवाइ को बि माबूद नाहे। मूं 310 खां कुझु वधीक क़िस्मनि जी मखलूक पैदा फ़रमाई, उन मां जंहिं मखलूक बि ही शहादत ॾिनी ला इलाहा इल्लल्लाह, उहा जन्नत में दाख़िल थींदी।
हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमायो, लोहे महफूज़ ते लिखियल आहे, अल्लाह पाक खां सवाइ को माबूद नाहे, उन जो दीन इस्लाम आहे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा ख़ासि बाना ऐं रसूल आहिनि। जंहिं उन ते ईमान आंदो ऐं उन जो वाइदो सचो कयो ऐं उन जे रसूलनि जी इत्तिबा यानी पैरवी कई त अल्लाह पाक उन खे जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त मुंहिंजा वालिद मोहतरम हज़रत शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मां हिकु भेरे हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार जी ज़ियारत जे लाइ वयुसि। उन जो रूह मुबारक ज़ाहिर थियो ऐं फरमायो, तव्हां वटि हिकु पुटु पैदा थींदो, उन जो नालो कुतुबुद्दीन अहमद रखिजो। जीअं त घरवारी पोढ़ी थी चुकी हुई, उन करे मूं ख़्यालु कयो त शायदि उन इरशाद मां मुराद पुट जो पुटु यानी पोटो हुजे। हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी मुंहिंजे इन दिली ख़्याल ते फ़ौरन मुतले थिया ऐं फरमायाऊं, मुंहिंजी ही मुराद नाहे बल्कि उहो फ़र्ज़ंद अव्हां जे सुल्ब यानी पुठ मां थींदो। शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह ताला अलैह वधीक फरमाइनि था, वालिद मोहतरम हिकु अरसे खां पोइ ॿी औरत सां अक़द यानी निकाह फरमायो त ही कातिबुल हुरूफ़ फ़क़ीर वलीउल्लाह पैदा थियो। शुरू में इहो वाक़ियो यादि न रहियो त वलीउल्लाह नालो रखियो वियो ऐं कुझु अरसे खां पोइ यादि आयो त ॿियो नालो हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह ताला अलैह जे मुताबिक़ फरमान जे मुताबिक़ कुतुबुद्दीन अहमद रखियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। अल्लाह पाक जी अता सां हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह दिलनि जा हाल ॼाणे वठंदा हुया। जीअं हज़रत खैरुन्नसाज रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मां पंहिंजे घर में हुयुसि त दिलि में ख़्यालु आयो त हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह दरवाज़े ते तशरीफ़ वठी आया आहिनि, पर मूं ध्यानु हटाए छॾियो। वरी ॿिए भेरे ऐं टे भेरे बि इहो ई ख़्यालु आयो। ॿाहिरि निकितुसि त वाक़ई पाण रहमतुल्लाह ताला अलैह दर ते हुआ। मूंखे फरमायूं, पहिरें ख़्याल ते छो न निकितव? सुबहान अल्लाह, ॾिठो अवां हज़रत शेख जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह ग़ैब जी ख़बर इरशाद फरमाई त पहिरें ख़्याल ते छो न निकितव? जॾहिं वलियुनि जे इल्म ग़ैब जो ही हाल आहे त मिठे मिठे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ग़ैब जो छा त मक़ाम ऐं मर्तबो हूंदो। हज़रत इमाम बूसीरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे जग मशहूर क़सीदे बुरदा शरीफ़ में अर्ज़ कनि था, फ़इन्न मिन जूदिका दुनिया वदर्रतहा व मिन उलूमिका इल्मल लौहि वल कलमी, यानी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ऐं आख़िरत ॿई पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जूद ऐं बख़्शिश मां हिकु हिसो आहिनि ऐं लोह ऐं महफूज़ लोह ऐं कलम जो इल्मु जंहिंमें तमामु मा कान व मा यकून यानी जेको थियो ऐं जेको थींदो सभु लिखियलु आहे, अव्हां जे इल्म जो ई हिसो आहे। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह बारगाह रिसालत में अर्ज़ कनि था, खुदा ने किया तुझको आगाह सबसे, दो आलम में जो कुछ खफियो जली है, करूं अर्ज़ क्या तुझसे ए आलमुस्सिर के तुझ पर मेरी हालत दिल खुली है। यानी आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह शेरनि में फरमाइनि था, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि में जेको कुझु खफ़ी ऐं जली यानी लिकियल ऐं ज़ाहिर आहे, अल्लाह ताला उनखां अव्हां खे आगाह करे छॾियो आहे। ए आलमुस्सिर यानी ए लिकियल हालतुनि खे ॼाणण वारा, अव्हां सां छा अर्ज़ु कयां, अव्हां ते त मुंहिंजे दिलि जी सॼी हालत ख़बर आहे। सुलेमान उमरी रहमतुल्लाह ताला अलैह चवनि था त मूं हज़रत अबू जाफ़र कारी रहमतुल्लाह ताला अलैह खे वफ़ात खां पोइ ख़्वाब में ॾिठो। फरमाए रहिया हुआ, मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजो सलाम पहुचाए छॾिजो ऐं चइजो त मुंहिंजे रब पाक मूंखे शहीदनि जो दर्जो अता फ़रमायो आहे ऐं पंहिंजे तरफ़ां रिज़्क़ इनायत फ़रमायो आहे। ऐं अबू हाज़िम खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चइजो ऐं चओ त होश कर ऐं समझदारी खां कमु वठे, छो त अल्लाह पाक ऐं उनजा फ़रिश्ता तुंहिंजे राति जी मजलिसुनि खे ॾिसंदा आहिनि। प्यारा प्यारा इस्लाम भाई, हुन हिकायत मां ख़बर पई त हज़रत अबू जाफ़र कारी रहमतुल्लाह ताला अलैह खे पंहिंजी वफ़ात खां पोइ अबू हाज़िम जी सोबतुनि जी बि ख़बर हुई ऐं बज़ाहिर ईअं लॻे थो अबू हाज़िम राति जो बुरी सोबतुनि में वेहंदा हूंदा, उन्हीअ करे सलाम ऐं पैगाम जे ज़रिए बुरियुनि सोबतुनि खां ख़बरदार कंदे उन्हनि खे नेकी जी दावत पेश कई। बुरी सोबत खां
असां सभिनी खे बचणु घुरिजे जो उन्हनि सां हिकु चङो भलो इंसान बि बिगड़ी वेंदो आहे। हमेशह नेक बाननि ऐं आशिकान रसूल जी सोहबत इख्तियार करणु घुरिजे। हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम अबू हामिद मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह कीमियाए सआदत में फरमाइनि था, अहिड़े इंसान खे तलाश कयो जंहिंजी सोहबत ऐं ॻाल्हियुनि सां दुनिया जी रग़बत घटि ऐं आख़िरत ॾांहुं तबियत माइल थिए। जंहिं शख़्स जे ॻाल्हियुनि में अहिड़ो तासीर न हुजे उन जी सोहबत खे इल्मी मजलिस नथो चई सघिजे। मनक़ूल आहे, इल्मी मजलिसुनि में हाज़िर थियणु 1000 रकात पढ़ण खां वधीक अफ़ज़ल आहे। हज़रत मौलाना रूम रहमतुल्लाह ताला अलैह मसनवी शरीफ में फरमाइनि था, यक ज़माना सोहबत बाओलिया बेहतर अज़ 100 साला ताअत बेरिया। थोरी देर जे लाइ वलियुनि जी सोहबत में वेहणु 100 सालनि जी बेरिया यानी ख़ालिस इबादत खां बहितर आहे। आरिफ बिल्लाह हज़रत मौलाना रूम रहमतुल्लाह ताला अलैह बुरी सोहबत जा नुक़सान सम्झाईंदे फरमाइनि था, इत्तिफ़ाक़ सां हिकु नदी जे किनारे ते हिकु कुएं जी ॾेॾर सां मुलाक़ात थी वई ऐं ॿिन्ही में दोस्ती थी वई। कुएं चयो त जॾहिं मिलण जी दिलि चाहे त अव्हां त वॾे पाणी में हूंदा आहियो जिते आवाज़ बि नाहे पहुचंदो, त अव्हांखे ख़बर कीअं पए। आख़िर इहो तय थियो त हिकु धाॻो कुएं जे पेर में ऐं उनजो ॿियो छेड़ो ॾेॾर जे पेर में ॿधो वञे त जीअं ज़रूरत पवण ते इत्तला जी तरकीब थी वञे। पोइ ईअं कयो वियो। हिकु ॾींहुं ओचितो कांव कुएं ते झटि हणी मथे खणी वियो त ॾेॾर बि धागे में ॿधल हुअण जे करे उन सां गॾु छिकिजी मथे खॼी वियो। ॾेॾर चयो त कुएं जहिड़े नाजिन्स यानी नालाइक सां दोस्ती जी सज़ा आहे। ख़बर पई त नालाइकनि ऐं बुरी बुरी सोहबतुनि जे करे घणियूं आफ़तूं ईंदियूं आहिनि। आशिकाने रसूल जी सोहबतुनि में वेहो, उन्हनि जी महबत ऐं सोहबत सां ख़ौफ़ ख़ुदा ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हासिल थींदो आहे। हदीस कुदसी में आहे, अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, जेकी माण्हू मुंहिंजे करे पाण में महबत रखनि था ऐं मुंहिंजे करे हिकु ॿिए वटि वेहनि था ऐं पाण में मिलनि जुलनि था ऐं माल ख़र्च कनि था, उन्हनि सां मुंहिंजी महबत वाजिब थी वई। हज़रत अब्दान बिन मोहम्मद मरवज़ी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, मूं हाफ़िज़ याक़ूब बिन सुफ़ियान रहमतुल्लाह ताला अलैह खे ख़्वाब में ॾिठो त पुछा कई, मा फ़अल अल्लाहु बिक, यानी अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मामिलो फरमायो। जवाबु ॾिनऊं, अल्लाह पाक मुंहिंजी मग़फ़िरत फरमाए छॾी ऐं फरमायो त तूं जीअं दुनिया में हदीस बयानु कंदो हुए आसमान ते बि बयानु कर। पोइ मूं चोथें आसमान ते हदीस शरीफ़ बयानु कई ऐं फ़रिश्तनि उन हदीस पाक खे सोनहरी कलमनि सां लिखियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम बि लिखण वारनि में शामिल हुआ। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, ॾिठो अवां त उलमाए दीन ऐं हदीसुनि जे मुबल्लिगनि जो रुतबो केतिरो त बुलंद आहे जो वफ़ात खां पोइ मग़फ़िरत जी बिशारत बि इनायत थी ऐं चोथे आसमान ते फ़रिश्तनि जे विच में हदीस शरीफ़ बयानु करण जी सआदत बि मिली ऐं उन हदीस शरीफ़ खे सोनहरी कलमनि सां तहरीर फरमायो। आख़िरत में जन्नत जी तलब रखण वारो अव्हां बि दावत इस्लामी जे सुन्नतुनि भरे इज्तिमान ऐं सुन्नतुनि जी तरबियत जे मदनी काफ़िलनि में आशिकाने रसूल सां गॾु सुन्नतुनि भरे सफ़र जे ज़रिए इल्म दीन जो ख़ज़ानो जमा कयो ऐं नेक आमाल ते अमल, सुन्नतुनि भरियनि बयाननि ऐं रोज़ानो फैज़ान सुन्नत मां घटि में घटि 2 दर्स ॾेई जन्नतुल फिरदौस जे हुसूल जी मुसलसल कोशिश जारी रखो। अव्हां जी तरग़ीब ऐं तहरीस जे लाइ हिकु मदनी बहार पेश कयां थो। निश्तर बस्ती बाबुल मदीना कराची जे हिकु इस्लामी भाउ जेको कुझु बयानु कयो उहो कुझु तसरुफ़ सां अर्ज़ु कयां थो। मूं पंहिंजे वालिद मरहूम खे ख़्वाब में निहायत कमज़ोरी जी हालत में बरहना यानी उघाड़ो ॾिठो, कंहिंजे सहारे सां हलंदे ॾिठो। मूंखे गणती थी। मूं ईसाले सवाब जी नीयत सां हर महीने 3 ॾींहंनि जे मदनी काफ़िले में सफ़र जी नीयत कई ऐं सफ़र शुरू बि कयो। 3 महीने मदनी काफ़िले मां वापसीअ खां पोइ जॾहिं घर सुतुसि त मूं ख़्वाब में ई दिलकश मंज़र ॾिठो त वालिद मरहूम सब्ज़ लिबास पाए मुस्कुराए रहिया हुआ ऐं उन्हनि ते हल्की हल्की बरसात थी रही आहे। अल्हम्दुलिल्लाह, मदनी काफ़िले में सफ़र जी अहमियत मूं ते खूब रोशन थी ऐं हाणे पक्की नीयत आहे त इंशा अल्लाहुल करीम हर महीने 3 ॾींहंनि जे लाइ आशिकाने रसूल सां सफ़र जारी रखंदुसि। मांगो आकर दुआ काफ़िले में चलो, पाओगे मुद्दा काफ़िले में चलो,
खूब होगा सवाब और टलेगा आज़ाब, होगा फजले खुदा काफिले में चलो, फोतगी हो गई गुम गया है कोई, मांगने को दुआ काफिले में चलो। प्यारा इस्लामी भाइरों, सुठा ख्वाब बेशक सुठा हूंदा आहिनि। यादि रखो, नबी जा ख्वाब वही ते मुश्तमिल हूंदा आहिनि, जॾहिं त गैर नबी जे ख्वाबनि जी उहा हैसियत नाहे ऐं उन जो ख्वाब हुज्जत यानी दलील नाहे हूंदो। मसलन अवां ख्वाब में बारगाह रिसालत मां उहा बशारत ॿुधी त अवां जन्नती आहियो, उन सां कतई जन्नती मुराद न वरितो वेंदो, छो त ख्वाब जो मामिलो आहे। बेशक अल्लाह पाक जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं ख्वाब में ॾिठो उहो हक़ ॾिठो। शैतान पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक सूरत में नथो अची सघे। जेका ॻाल्हि इरशाद फरमाई आहे उहा बि हक़ आहे। तॾहिं बि ख्वाब में जीअं त हवास कमज़ोर हूंदा आहिनि, उन्हीअ करे यकीन सां ही नथो चई सघिजे त जेको कुझु फरमायो वियो उहो ख्वाब ॾिसण वारे लफ़्ज़ ब लफ़्ज़ दुरुस्त ॿुधण ऐं सम्झण में ग़लतफ़हमी जो इम्कान मौजूदु आहे। तंहिं करे ख्वाब में ॾिनल हुकुम ते अमल करण खां पहिरियां शरीयत जो हुकुम ॾिसणो पवंदो। जेकॾहिं ख्वाब वारी ॻाल्हि शरीयत सां नथी टकराइजे त उन ते अमल करे सघिजे थो। तॾहिं बि ख्वाब में मिलियल हुकुम ते अमल करणु शरअन वाजिबु नाहे, ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि ख़िलाफ़े शरअ हुजे त अमल नथो करे सघिजे। उन ॻाल्हि खे हिन मिसाल मां सम्झो, जंहिंमें मुंहिंजा आका हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, हिकु शख़्स ख्वाब में ॾिठो त जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़अल्लाह उनखे शराब पीअण जो हुकुम ॾेई रहिया आहिनि। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह ताला अलैहि जी ख़िदमत में मामिलो पेश कयो वियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे शराब पीअण खां रोकियो आहे, तोखे उल्टो ॿुधण में आयो। ऐं हीअ बि यादि रखियो वञे त उन मामले में फ़ासिक ऐं मुत्तकी बराबरि आहिनि। तंहिं करे न त मुत्तकी जो ख्वाब में कंहिं हुकुम जो ॿुधणु उन हुकुम जे सही हुजण जो दलील आहे, ऐं न ई फ़ासिक जो बयानु यकीनी तौर ते कूड़ो। मेरे ख्वाब में तुम आओ, मेरे घर रोशनी होगी, मेरी किस्मत जगह जाओ, इनायत ये बड़ी होगी। हिकु बुज़ुर्ग बगदाद शरीफ़ जे कंहिं इलाइक़े खां गुज़री रहियो हो। उन्हनि हिकु नौजवान खे ॾिठो जेको सुठे तरीक़े सां वुज़ू न करे रहियो हो, त प्यारे ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में उनखे फरमायूं, ए नौजवान वुज़ू ठीकु कयो, अल्लाह पाक दुनिया या आख़िरत में अवां ते एहसान फरमाए। उहो फरमाए करे पाण तशरीफ़ वठी विया। उहो नौजवान उन बुज़ुर्ग जी नेकी जी दावत ॾियण जे मिठे मिठे अंदाज़ खां बेहद मुतासिर थियो ऐं वुज़ू खां पोइ उन बुज़ुर्ग जी ख़िदमत में हाज़िर थी नसीहत जो तालिब थियो। उन्हनि नेकी जी दावत ॾींदे 3 मदनी गुल इरशाद फरमाया। पहिरियों, ॼाणे वठो जंहिं रब काइनात जी मारिफत यानी अल्लाह ताला खे सुञातो उन्हीअ निजात हासिलु कई। ॿियो, जंहिं पंहिंजे दीन जे मामले में ख़ौफ़ कयो यानी अल्लाह ताला खां डपु कयो उहो तबाही खां बची वियो। टियों, जंहिं दुनिया में ज़ुहद यानी बेरग़बती इख्तियार कई उहो अल्लाह पाक जे तरफ़ां सुभाणे यानी हशर जे ॾींहुं सवाबु ॾिसंदो त उन जूं अखियूं थधियूं थींदियूं। वरी फरमायो, छा वधीक न ॿुधायां? अर्ज़ु कयईं, ज़रूरु फरमायो। जंहिंमें 3 खूबियूं आहिनि। फरमायूं, जंहिंमें 3 खूबियूं जमा थी वियूं उनजो ईमान मुकमल थी वियो। पहिरियों, जेको नेकी जो हुकुम ॾिए ऐं पाण बि उन ते अमल करे। ॿियो, बुराई खां मना करे ऐं पाण बि उन खां पासो करे। ऐं टियों, जेको अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त करे यानी शरई अहकामनि ते अमल करे ऐं शरई ममनुआत खां पाण खे बि बचाए। वरी फरमायूं, छा कुझु ॿियो बि ॿुधायां? अर्ज़ु कयईं, छो न, ज़रूरु इरशाद फरमायो। दुनिया खां बेरग़बती ऐं आख़िरत जो शौक़ु रखण वारा थी वञो ऐं पंहिंजे हर कम में रब्बुल अनाम सां सच जो मामिलो कयो। नजात हासिलु करण वारनि सां गॾु नजात मिली वेंदी। उहो फरमाए करे पाण तशरीफ़ वठी विया। उन नौजवान उन बुज़ुर्ग जे बारे में मालूमात वरिती त उन्हनि खे ॿुधायो वियो इहे हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि हुआ। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां किरोड़े शाफ़ियुनि जे पेशवा हज़रत मोहम्मद बिन इदरीस अल मारूफ़ इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैहि केॾी न महबत ऐं शफ़क़त सां इनफ़रादी कोशिशि फरमाई ऐं सुठे तरीक़े सां वुज़ू न कंदड़ नौजवान जे वुज़ू जी इस्लाह बि कई ऐं उनखे नेकी जी दावत बि ॾिनी। काश असां बि इहो अंदाज़ इख़्तियार करण में कामयाबु थी वञूं। असांखे बि इहा तौफ़ीक़ नसीब थी वञे त जॾहिं कंहिंजे वुज़ू में ग़लतियूं ऐं नमाज़ में कोताहियूं ॾिसूं, कूड़ गीबत ऐं चुगली जे गुनाहनि में कंहिंखे मुब्तला ॾिसूं त पर पुठ उन ते अजाई तनक़ीद ऐं उन जी बुराई करण करे पाण खे गीबत जी उन खॾ में उछलाइण जे बदिरां उन खे गुनाहनि जे दल मां कढण जी कोशिशि कयूं।
निहायत नरमी ऐं प्यार सां उनखे सम्झाइण, आख़िर जे सवाब जा खज़ाना हासिल करण वारा बणिजूं। असां ख़ुलूस नियत सां सम्झाईंदासीं त इनशा अल्लाहुल करीम मुंहिंजो ज़रूरु फ़ाइदो थींदो। ऐं फ़ाइदो छो न थींदो? सम्झाइण जे फ़ाइदे पहुचाइण जो पाण रब तआला पंहिंजे सचे कलाम में ऐलान फरमाए चुको, यानी ख़बर इरशाद फरमाए चुको आहे। जीअं त दावत इस्लामी जे तर्जुमे वारे क़ुरान कंजुल ईमान मां ख़ज़ाइनुल इरफ़ान सिफ़े 964 सिपारे 27 सूरत ज़ारियात आयत नंबर 55 में आहे। ऐं सम्झाए जो सम्झाइण मुसलमाननि खे फ़ाइदो ॾिए थो। प्यारा इस्लामी भाइरो, मज़कूर हिकायत में हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह जो नौजवान जे वुज़ू जी इस्लाह जो तज़किरो आहे। जॾहिं उन दौर में माण्हू वुज़ू में ग़लतियूं करे वेंदा हुआ, त अॼु जो दौर त उनखां बि वधीक नाज़ुक आहे। बल्कि हिन ॻाल्हि जो मुशाहिदो बि आहे त मुसलमाननि जी अक्सरियत दुरुस्त तरीक़े सां वुज़ू करण बि नथी ॼाणे। तंहिं करे अचो असां बि वुज़ू जो तरीक़ो सिखूं था। दावत इस्लामी जे मकतबुल मदीना जे शाया थियल 342 सिफ़नि ते मुश्तमिल किताब नमाज़ जा अहकाम सिफ़े 7 खां 13 ते आहे। काबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं मुंहुं करे मथां जॻह ते वेहणु मुस्तहब आहे। वुज़ू जे लाइ नियत करणु सुन्नत आहे। नियत दिलि जे इरादे खे चइबो आहे। दिलि में नियत हूंदे ज़बान सां बि चवणु अफ़ज़ल आहे। तंहिं करे ज़बान सां हिन तरह नियत करियो त मां अल्लाह पाक जे हुकुम बजा आणणु ऐं पाकाई हासिल करण लाइ वुज़ू करे रहियो आहियां। बिस्मिल्लाह चई छॾियो जो इहा बि सुन्नत आहे। बल्कि बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह चओ जो जेसि ताईं बावुज़ू रहंदा फ़रिश्ता नेकियूं लिखंदा रहंदा। हाणे ॿई हथ टे दफ़ा कराइनि ताईं धो, टूटी खे बंदि करे ॿिन्ही हथनि जी आङुरियुनि जो खिलाल बि करियो। घटि में घटि टे भेरा साॼे खाॿे हेठि मथे ॾंदण करियो ऐं हर भेरे ॾंदण खे धो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, ॾंदण करण वक़्तु नमाज़ में क़ुरान शरीफ़ जी क़िरात ऐं अल्लाह पाक जे ज़िक्र लाइ वात खे पाक करण जी नियत करणु घुरिजे। पोइ साॼे हथ सां ऐं 3 बुकनि जेतिरे पाणी सां हर भेरे टूटी बंदि करे अहिड़ी तरह 3 गुरड़ियूं करियो जो हर भेरे वात जे हर हिसे ताईं हल्के जे किनारे ताईं पाणी पहुची वञे। जेकॾहिं रोज़ो न हुजे त गुरड़ा बि करियो। पोइ साॼे हथ जे 3 बुकनि, हाणे हर भेरे अधु बुक पाणी काफ़ी आहे, सां हर भेरे टूटी बंदि करे 3 भेरा नक में नरम हॾी ताईं पाणी पहुचायो। ऐं जेकॾहिं रोज़ो न हुजे त नक जी पाड़ ताईं पाणी पहुचायो। हाणे टूटी बंदि करे खाॿे हथ सां नक साफ़ु करियो ऐं चीच नक जे सुराखनि में विझो। 3 भेरा सॼो चहिरो अहिड़ी तरह धो जो जितां पेशानी खां कुदरती तौर ते मथे जा वार फुटणु शुरू थींदा आहिनि, उतां खां खाॾी जे हेठां ताईं ऐं हिकु कन जी पापड़ी खां ॿी कन जी पापड़ी ताईं हर जॻह ते पाणी वही वञे। जेकॾहिं ॾाढ़ी हुजे ऐं एहराम बदल नाहे त टूटी बंदि करण खां पोइ अहिड़ी तरह खिलाल करियो जो आङुरियूं गले वारे पासे खां दाख़िल करे साम्हूं वारे पासे खां कढो। पोइ पहिरियां साॼी बांह आङुरियुनि जे मुंडनि खां धोइणु शुरू करे ठूठियुनि समेत 3 भेरा धो। अहिड़ी तरह पोइ खाॿी बांह धो ऐं ॿई हथ अधु बांह ताईं धोइणु मुस्तहब आहे। घणा माण्हू पाणी जे बुक खणी कराइनि ते 3 भेरा छॾे ॾींदा आहिनि, जेको ठूठ ताईं वहंदो वेंदो आहे। ईअं करण सां ठूठियुनि ऐं कराइनि जे पासनि ते पाणी न पहुचण जो अंदेशो आहे। तंहिं करे बयानु कयल तरीक़े मुताबिक़ हथ धो। हाणे बुक भरे ठूठ ताईं पाणी वाइण जी ज़रूरत न आहे, बल्कि बिना इजाज़त ईअं करणु पाणी जो इसराफ़ यानी ज़ियान आहे। हाणे टूटी बंदि करे मथे जो मस अहिड़ी तरह कयो जो ॿई अंगूठा ऐं शहादत वारियूं आङुरियूं छॾे ॿिन्ही हथनि जे 3 आङुरियुनि जा किनारा हिक ॿिए सां मिलायो ऐं पेशानी जे वारनि या खल ते रखे मथे क्यारी ताईं अहिड़ी तरह खणी वञो जो तरियूं मथे खां अलॻि रहनि ऐं वरी क्यारी सां तरियूं मिलाए पेशानी ताईं आणियो ऐं शहादत वारियूं आङुरियूं ऐं आङूठा उन दौरान मथे सां बिल्कुलु न लॻनि। ऐं पोइ शहादत वारी आङुरियुनि सां कननि जे अंदरूनी हिसे जो ऐं आङूठनि सां कननि जे ॿाहिरें हिसे जो मसह कयो ऐं चीच कननि जे सुराखनि में दाख़िल कयो ऐं आङुरियुनि जे पोएं पासे सां कंध जे पोएं हिसे जो मसह कयो। कुझु माण्हू गले जो ऐं धोतल हथनि जे ठूठियुनि ऐं कराइनि जो मसह कंदा आहिनि, उहा सुन्नत नाहे। ते मसह जो हिकु तरीक़ो ही बि तहरीर आहे। हिन में ख़ासि करे इस्लामी भेनरुनि जे लाइ घणी सहूलियत बि आहे। जीअं त लिखियलु आहे त मथे जे मसह करण में सुन्नत जी अदायगी जे लाइ ही बि काफ़ी आहे त आङुरियूं मथे जे अॻे हिसे ते रखे ऐं तरियूं मथे जे पासे ते ऐं हथ जमाए करे वठी वञे।
मथे जो मसह करण खां अॻु टूटी चङी तरह बंदि करण जी आदत बणायो। बिना सबबु टूटी खुलियल छॾे ॾियणी या थोरो बंदि करण जो पाणी टिमंदो रहे इसराफ़ ऐं गुनाह आहे। पहिरियां साॼो पोइ खाॿो पेर हर भेरे आङुरियुनि खां शुरू करे भेॾियुनि खां मथे ताईं बल्कि मुस्तबाइद अधु पिनियुनि ताईं टे भेरा धोई छॾियो। ॿिन्ही पेरनि जी आङुरियुनि जो खिलाल करणु सुन्नत आहे। खिलाल जे दौरान टूटी बंदि रखो। उन जो मुस्तहब तरीक़ो इहो आहे त खाॿे हथ जी चीच सां साॼे पेर जी चीच जो खिलाल शुरू कयो वञे। आङूठे ते ख़तमु करियो ऐं खाॿे हथ जी चीच सां खाॿे पेर जे आङूठे खां शुरू करे चीच ते ख़तमु करियो। हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, हर उज़वे खे धोइण वक़्तु इहा उमेद कंदो रहे त मुंहिंजे हिन उज़वे जा गुनाह निकिरी रहिया आहिनि। लोटे वग़ैरह सां वज़ू करण खां पोइ बचियल पाणी बीही करे पीअणु सुन्नत बि आहे त शिफ़ा बि। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फ़तावा रज़विया में लिखनि था त वज़ूअ जे बचियल पाणी जे लाइ शरअन अज़मत ऐं एहतराम आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ू फरमाए करे बाक़ी बचियल पाणी बीही करे पीतो। ऐं हिकु हदीस शरीफ़ में रिवायत कयो वियो त हिन जो पीअणु 70 बीमारियुनि खां शिफ़ा आहे। त इहो उन मामलनि में आबे ज़मज़म सां मुशाबहत रखे थो। अहिड़े यानी वज़ूअ जे बचियल पाणी सां इस्तिंजा मुनासिब न आहे। तनवीरुल अब्सार जे आदाब वज़ू में आहे, वज़ू खां पोइ वज़ू जो बचियल पाणी क़िबले रुख बीही करे पियो। अल्लामा अब्दुल गनी नाबुलूसी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा, मूं तजुर्बो कयो आहे त जॾहिं बीमार थियां थो त वज़ूअ जे बचियल पाणी मां शिफ़ा हासिल थी वेंदी आहे। नबी सादिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन सही तिब्बे नबवी मां मिलियल इरशाद गिरामी ते एतमाद करे मूं इहो तरीक़ो इख्तियार कयो आहे। हदीस पाक में आहे, जंहिं चङी तरह वज़ू कयो ऐं पोइ आसमान ॾांहुं नज़र खणी कलमो शहादत पढ़ियो त उन जे लाइ जन्नत जा 8 ई दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जंहिं मां चाहे अंदरि दाख़िल थी वञे। जेको वज़ू खां पोइ आसमान ॾांहुं नज़र करे सूरह इन्ना अंज़लना पढ़ंदो, इंशा अल्लाह उन जी नज़र कॾहिं बि कमज़ोर न थींदी। हदीस पाक में आहे, जेको वज़ूअ खां पोइ हिकु भेरो सूरह क़दर पढ़ंदो त उहो सिद्दीक़नि मां आहे, ऐं जेको 2 भेरा पढ़ंदो त उहो शहीदनि में शुमार कयो वेंदो, ऐं जेको 3 भेरा पढ़ंदो त अल्लाह पाक महशर जे मैदान में उनखे पंहिंजे नबियुनि सां गॾु रखंदो। जेको वज़ू करण खां पोइ ही कलिमात चवे, सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक, त उन ते मोहर लॻाए अर्श जे हेठि रखियो वेंदो ऐं क़यामत जे ॾींहुं उन पढ़ण वारे खे ॾिनो वेंदो। वज़ू खां पोइ ही दुआ बि पढ़ी वठो, अल्लाहुम्मा जअलनी मिनत तव्वाबीन वजअलनी मिनल मुततहिरीन, यानी ए अल्लाह मूंखे कसरत सां तौबा करण वारनि में बणा ऐं मूंखे पाकीज़ा रहण वारनि में शामिल कर। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो वज़ू वग़ैरह जे बारे में इनायत कयल मुख़्तलिफ़ रंग बरंगी खुशनुमा 40 मदनी गुलनि जो रज़वी गुलदस्तो क़बूल फ़रमायो। अवां जी मालूमात में इज़ाफ़ो थींदो। ही तमाम मदनी गुल फ़तावा रज़विया मुखर्रजा जिल्द 4 जे आख़िर में ॾिनल फ़वाइद जलीला सिफ़े 613 खां 746 तां वरिता विया आहिनि। वज़ू में अखियूं ज़ोर सां बंदि न करे पर वज़ू थी वेंदो। जेकॾहिं चप ज़ोर सां बंदि करे वज़ू कयो ऐं गुरड़ी न कई त वज़ू ई न थियो। वज़ू जो पाणी क़यामत जे ॾींहुं नेकिन जे पुड़ में रखियो वेंदो, पर यादि रहे ज़रूरत खां वधीक पाणी केराइणु इसराफ़ आहे। मिसवाक मौजूदु हुजे त आङुर सां ॾंद महिटणु सुन्नत अदा करणु ऐं सवाब हासिल करण जे लाइ काफ़ी न आहे। हा, मिसवाक न हुजे त आङुर या खुरदुरे कपिड़े सां सुन्नत जी अदायगी थी वेंदी, ऐं औरतुनि जे लाइ मिसवाक मौजूदु आहे तॾहिं मुसाक काफ़ी आहे। मुंडी जेकॾहिं घिरघिरी हुजे त वज़ूअ में उनखे घुमाए करे पाणी विझणु सुन्नत आहे, ऐं तंग हुजे त बिना चोरनि जे पाणी न पहुचे त फ़र्ज़ु आहे। उहो ई हुकुम वाली यानी कन जे ज़ेवर वग़ैरह जो आहे। उज़वा महटे करे धोइणु वज़ू ऐं गुस्ल में सुन्नत आहे। वज़ू जे उज़वनि खे धोइण में हद शरई एतिरी ख़फ़ीफ़ तहरीर यानी हर पासे खां मामूली वधाइणु, जंहिंसां
हद शरई जी इस्तियाब यानी मुकम्मल थियण में शक न रहे वाजिब आहे। वुज़ूअ में गुरड़ी या नक में पानी विझण जो तरक करणु मकरूह आहे ऐं उन जी आदत बणाए त गुनाहगार थींदो। हीउ मसइलो उहे माण्हू ख़ूब यादि रखनि जेकी अहिड़ियूं गुरड़ियूं नथा कनि जेकी निड़ीअ ताईं हर शइ खे धोइनि ऐं उहे जंहिंजे नक खे पाणी फ़क़ति लॻी गुज़रंदो आहे छिके करे मथे नथा खणनि उहे सभु माण्हू गुनाहगार आहिनि। ऐं गुस्ल में ईअं न कयो त शुरूअ खां गुस्ल बि न थियो ऐं न ई नमाज़। वुज़ू में हर उज़्वे जो 3 भेरा धोइणु सुन्नत मुअक्कद आहे। तर्क आदत सां गुनाहगार थींदो। वुज़ूअ में जल्दी न करे बल्कि इत्मीनान ऐं एहतियात सां करे। अवाम में जेको मशहूरु आहे त वुज़ू जवाननि जहिड़ो नमाज़ पोढ़नि जहिड़ी, हीअ वुज़ूअ जे बारे में ग़लति आहे। चहिरो धोइण में पाणी न गलनि ते विझे, न नक ते, न ज़ोर सां पेशानी ते। हीअ सभु अफ़ाल जाहिलनि वारा आहिनि, बल्कि आहिस्तगीअ सां पेशानी जे मथे हिसे खां खाड़ी खां हेठि ताईं वहंदो अचे। वुज़ू में चहिरे तां किरंदड़ पाणी मसलन कराई ते वरितो ऐं कराई ते वहाए छॾियो, यानी चहिरो धोइण सां चहिरे तां किरंदड़ पाणी सां हथ जी कराई नथा धोई सघो, उन सां वुज़ू न थींदो। ऐं गुस्ल में मामिलो जुदा आहे। मसलन मथे जो पाणी पेरनि ताईं जिथां जिथां गुज़रंदो पाक कंदो वेंदो, उते नए पाणी जी ज़रूरत नाहे। को वुज़ू करणु वेठो त कंहिं माने यानी रुकावट जे करे मुकमल न करे सघियो त जेतिरा अफ़आल कया उन ते सवाबु मिलंदो जेतोणीकि वुज़ू न थियो। जंहिं पाण ई इरादो कयो त अधु वुज़ू कंदुसि त उनखे उन्हनि अफ़आलनि ते सवाबु न मिलंदो। ईअं जेको वुज़ू करण लाइ वेठो ऐं बिना उज़ुर जे नाक़िस यानी अधु में छॾे ॾिनो त उन बि जेतिरा अफ़आल बजा आंदा उन्हनि ते सवाब जो मुस्तहिक न थियणु खपे। जेकॾहिं मथे ते बरसाति जूं बूंदूं किरियूं त चोथाई मथो पुसी वियो त मसह थी वियो, जेतोणीकि उन शख़्स हथ लॻायो या कसद न यानी नियत या इरादो न कयो। माक में मथे उघाड़े वेठो ऐं उनजो मथो चोथाई जे बराबरि पुसी वियो त मसह थी वियो। एतिरे गरम या एतिरे थधे पाणी सां वुज़ू मकरूह आहे जेको बदन ते चङी तरह न विझी सघिजे। सुन्नत मुकमल करणु न ॾिए ऐं जेकॾहिं को फ़र्ज़ु पूरो करण खां रुकावट बणियो त वुज़ू ई न थियो। पाणी फ़ुज़ूल ज़ाया करणु या उछलाइणु हराम आहे। पंहिंजे या ॿियनि जे पीअण खां पोइ गिलास या जग जो पाणी ख़्वाहमाख़्वा उछलाइण वारा तौबा कनि ऐं आईंदा उन खां बचनि। दुन मां पीलो पाणी वही निकितो त वुज़ू वेंदो रहियो। रत या पोइ अखि मां वही पर अखि खां ॿाहिरि न निकिती त वुज़ू न वेंदो। उनखे कपिड़े सां उघी करे पाणी में विझी छॾियो त पाणी नापाक न थींदो। ज़ख़म ते पटी ॿधी उन में खून वग़ैरह लॻी वियो, जेकॾहिं उन क़ाबिल हो जो बंदिश न हुजे हा त वही वञे त वुज़ू वेंदो रहियो, न त न पटी नापाक कतरो आयो या रत वग़ैरह ज़िक्र यानी उज़्वे तनासुल जे अंदरि वियो जेसिताईं उनजे सुराख़ खां ॿाहिरि न आयो त वुज़ू न वेंदो। ऐं पेशाब जो सिर्फ़ु सुराख़ जे मुंड ते चमकणु वुज़ू टोड़ण जे लाइ काफ़ी आहे। नाबालिग न कॾहिं बेवुज़ू थिए न जुनुब यानी बेगुस्ल। उन्हनि नाबालिगनि खे वुज़ू ऐं गुस्ल जो हुकुम आदत बणाइण ऐं आदाब सेखारण जे लाइ आहे, न त कंहिं हदस यानी वुज़ू टोड़ण वारे अमल सां उन्हनि जो वुज़ू न वेंदो, न जिमा सां उन्हनि ते गुस्ल फ़र्ज़ थींदो। बावुज़ू माउ पीउ जा कपिड़ा या उन्हनि जे खाइण लाइ मेवा या मस्जिद जो फ़र्श सवाब जे लाइ धोतो पाणी मुस्तमिल न थींदो, जेतोणीकि हीअ अफ़ाल कुर्बत यानी रिज़ाए इलाही जा आहिनि। नाबालिग जो पाक हथ या बदन जो को जुज़ जेतोणीकि बेवुज़ू हुजे पाणी में विझण सां पाणी वुज़ू जे क़ाबिल रहंदो। बदन खे साफ़ रखणु मर परे करणु शरीयत में मतलूब आहे, जो इस्लाम जो बुनियाद सुथराई यानी पाकीज़गी ऐं सफ़ाई ते आहे। बावुज़ू उन नियत सां बदन धोए त कुर्बत यानी सवाब जो कमु आहे, पर पाणी मुस्तमिल न थियो। मुस्तमिल पाणी पाक आहे, उन सां कपिड़ा धोई सघो था, पर उन सां वुज़ू नथो थी सघे ऐं उन जो पीअणु या उन सां अटो ॻोहणु मकरूह तंज़ीही आहे। परायो पाणी बिना इजाज़त खणी वियो जेतोणीकि ज़बरदस्ती या चोराए करे उन सां वुज़ू थी वेंदो, पर हराम आहे। अलबत्ता कंहिं ममलूक यानी मिल्कियत वारे खूह मां उन जे पाणी मन करण बावजूदु पाणी भरे वरितो त उनजो इस्तेमालु जाइज़ आहे। जंहिं पाणी में माए मुस्तमल जी वहक पहुती या वाज़े कतरा किरिया उन सां वुज़ू न करणु बहितर आहे।
सियारे में वज़ू करण सां घणो सी मालूम थिए उन सां तकलीफ़ थींदी, पर कंहिं मर्ज़ जो अंदेशो नाहे त तयम्मुम जी इजाज़त नाहे। शैतान जी थुक ऐं फूक सां नमाज़ में कतरे ऐं रीह जो शुबो थी वञे त हुकुम ही आहे जेसिताईं ईअं यकीन न थी वञे जंहिं ते कसम खणी वठे उन वसवसे जो लिहाज़ न करे। शैतान चवे त तुंहिंजो वज़ू वेंदो रहियो त दिलि में जवाबु ॾिए त ख़बीस तूं कूड़ो आहीं ऐं पंहिंजी नमाज़ में मशगूल रहे। मस्जिद खे हर कराहत वारी शइ खां बचाइणु वाजिबु आहे, जेतोणीकि पाक हुजे, जीअं लुआबिद आहिनि, यानी वात जी गिग, थुक, बलगम, आब बीनी, मसलन सिंग या नज़ले जो वहण वारो पाणी, वुज़ूअ जो पाणी। तंबी कुझु माण्हू वुज़ूअ खां पोइ पंहिंजे चहिरे ऐं हथनि तां पाणी उगे मस्जिद में हथ छंडींदा आहिनि। हीउ कमु बिल्कुलु हराम ऐं नाजाइज़ आहे। पाणीअ में पेशाब करणु मुतलक़न मकरूह आहे, जेतोणीकि दरिया में हुजे। जिते का नजासत हुजे तिलावत मकरूह आहे। पाणी ज़ाया करणु हराम आहे, माल ज़ाया करणु हराम आहे। ज़मज़म शरीफ़ सां गुस्ल ऐं वुज़ू बिला कराहत जाइज़ आहे ऐं पेशाब वग़ैरह करे भितर सां ख़ुश्क करण खां पोइ आबे ज़मज़म सां इस्तिंजा मकरूह ऐं निजासत धोइणु, यानी मसलन पेशाब खां पोइ टिशू पेपर वग़ैरह सां सुकाइणु बग़ैर गुनाह। इहो इसराफ़ जेको नाजाइज़ गुनाह आहे उहो सिर्फ़ु उन ॿिनि सूरतुनि में थींदो आहे। हिकु ही त कंहिं गुनाह में सरफ़ यानी ख़र्च ऐं इस्तेमालु कयो, ॿियो बेकार सरफ़ माल ज़ाया कयो। गुस्ल मैयत सेखारण जे लाइ मर्द खे वेंजारियो ऐं उनखे गुस्ल ॾियण जी नियत न हुई, उहो बि पाक थी वियो ऐं ज़िंदा माण्हुनि खां बि फ़र्ज़ लही वियो। जो फ़ेल बिलकसद काफ़ी आहे, हा बग़ैर नियत सवाब न मिलंदो। वुज़ू जा ज़रूरी अहकाम ॼाणण जे लाइ नमाज़ जा अहकाम में शामिल रिसालो वुज़ू जो तरीक़ो हनफ़ी जो ज़रूरु मुतालियो कयो।